प्यारी साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन उस्ततीअ सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। कल ताईं असां ॿुधोसीं कि जेका भक्ति आहे 51 नंबर श्लोक ॿुधोसीं कल। अनिर्वचनीय भक्ति जेका आहे, प्रेम जेको आहे सो वर्णन न थी सघंदो आहे। केवल महसूस अनुभव थींदो आहे प्रेम। कहिड़ी तरह वो अॼु अचे थो 52 नंबर श्लोक। मूका स्वादन वत, जीअं गूंगे खे गुड़ खाराइजे ऐं उन खां स्वाद पुछिजे त ॿुधाए कोन सघंदो। मूका स्वादन वत, गूंगे जे स्वाद वांगुरु, गूंगे जे स्वाद जी तरह प्रेम भी पाण खे त अनुभव थींदो पर ॿुधाए न सघंदो। गूंगो जंहिंखे ॻाल्हाइण जी शक्ति न हुजे, ज़बान त हुजेसि पर ॻाल्हाइण जी, ॾिसो ज़बान जा ॿ कम थींदा आहिनि, हिकु ॻाल्हाइण ऐं ॿियो स्वाद वठणु। इहा हिकु ई अहिड़ी इंद्री आहे जंहिंजा 2 कम आहिनि। अगरि कोई माण्हू ॻाल्हाए न सघे त इन जो इहो अर्थ थोरी आहे कि स्वाद बि न वठी सघंदो। उहो स्वाद वठी सघण जो अधिकारी आहे। हालांकि कोरोना में अनेक माण्हुनि जी स्वाद इंद्री नष्ट थी वई। हाणे त अचे थो न स्वाद सभिनि खे, अञा ताईं न, अञा तक, ऐं शुरू उतां ई थियो अथव न कोरोना खां। अची वेंदव धीरे धीरे। ॾिसो, अगरि कंहिंखे कोरोना थियो ऐं स्वाद अचणु बंदि थी वियो त इहा सुठी निशानी अथव। इन जो अर्थ इहो कढियनि कि कोरोना जो जेको उहो वायरस हो सो ज़बान ते ई अची करे नष्ट थी वियो। उहो भीतर न वियो, उहो हिते ई अची करे नष्ट थी वियो। त असांजी स्वाद ऐं सूंघण जी शक्ति नष्ट थी वई, पर नष्ट हमेशह लाइ न थी अथव। तव्हां हिकु प्रयोग कयो, अलॻि अलॻि तरीक़े जूं सुगंधियूं सूंघो, नयूं अलॻि अलॻि स्वाद वठो। 6 त स्वाद थींदा आहिनि, मिठो, कड़ो, खटो, तीखो, कसारो। अलॻि अलॻि ज़बान खे स्वाद ॾियो त उहा इंद्री सक्रिय थींदी। ख़ुशबू अलॻि अलॻि ॾियोसि। तव्हां त परे भॼंदा आहियो ख़ुशबूअ खां, त कीअं ईंदव? इहो संकेत अथव कि हाणे आदत विझो ख़ुशबूअ जी। अलॻि अलॻि नओं फ्लेवर त अची वेंदव। पर अधिकतर अची वई आहे। मां जंहिंखां पुछां थो त नॉर्मल थी विया आहियो न तव्हां बि, पोइ सही थी थो। पर हर कंहिंजो अलॻि अलॻि आहे। कर्मनि जे अनुसार ओतिरो फल मिले थो। हिकु भाई ऑफिस मां आयो, रोटी खाईंदे वक़्तु ज़ाल खे चई हीअ रोटी ठाही अथई, हिन सां स्वाद ई कान्हे, टेस्ट ई कान्हे। माईअ फ़ोन लॻाई हॉस्पिटल में, चई मुंहिंजे घोट खे स्वाद नथो अचेसि। उनखे वठी वियसि चिरायूं। पोइ माईअ फ़ोन कयईंसि, चईसि आयो स्वाद? ॻाल्हि हिते ई ख़तमु कोन थी। उन भाईअ हॉस्पिटल वारनि खे चई मूंसां गॾु मुंहिंजी ससु, मुंहिंजो सहुरो, साला, इहे सभु मूंसां मिली चुका आहिनि।
इन्हनि खे बि वठी अचो। हिननि सां बि रोटी खाधीसीं असां सभिनी, मुंहिंजी रोटी मोकिलाई वञ, त हिननि खे बि क्वारंटाइन कयो। इहो तॾहिं जो हो, हाणे त केस ख़तमु आहिनि लॻभॻि। पंहिंजो सत्संग चालू आहे त स्वाद जेका ज़बान आहे, सभई जेके इंद्रियूं आहिनि न, सभई इंद्रियूं जो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। पर मूंखे लॻंदो आहे सभिनि खां वधीक इग्नोर असां सूंघण जी शक्तिअ खे ई कयो हुओसीं। असां मनुष्यनि सूंघण जी शक्तिअ खे वधीक महत्व असां न ॾींदा हुआसीं। खाइण खे ॾींदा हुआसीं, स्पर्श खे ॾींदा हुआसीं, अखियुनि खे ॾींदा हुआसीं, कुझु नज़ारा अचनि, कननि खे महत्व ॾींदा हुआसीं। हिन सूंघण जी नक जी नासिका जेका आहे गंध, इन इंद्रिय खे माण्हू न ॾाढो नंढो सम्झंदो हुओ कि इन सां छा, इन जो कहिड़ो कमु आहे, ख़ुशबू न सूंघियूं त को वॾी ॻाल्हि थोरी आहे। त हिन कोरोना में इन जी वैल्यू वधी वई, नासिका जी। समय हर कंहिंजो ईंदो आहे, वक़्तु हर कंहिंजो ईंदो आहे। अॻे स्कूल में ॿार मोबाइल खणी वञे त चवंदा हुआ कल से मत आना, मोबाइल घर पे रख के आना, मोबाइल इज़ नॉट अलाउड यहाँ पर। ऐं हाणे मोबाइल खे हथ पेर जोड़े पिया था चवनि, अच भाई तुंहिंजो ई सहारो आहे, हाणे असांखे तुंहिंजे ई भरोसे पढ़ाई थी सघे थी। त वक़्तु हर कंहिंजो ईंदो आहे, अपना टाइम आएगा। त इन करे कोई बि नंढो इंद्री नंढी कान्हे, कंहिंजो बि महत्व घटि कान्हे। अखियुनि जो बि ओतिरो ई आहे, नक जो बि ओतिरो ई आहे, सूंघण जो, नासिका जो। त ज़बान अहिड़ी हिकु इंद्रिय आहे जंहिंजा ॿ कम आहिनि, हिकु स्वादु वठणु ऐं ॿियो ॻाल्हाइणु। गुरबाणी ईंदी आहे कि हे मुंहिंजी रसना तूं राम जो जस ॻाए। रसना राम को जस गाओ, रसना राम को जस गाओ, आन स्वाद विसार सबले, आन स्वाद विसार सबले। भलो नाम सुहाओ, भलो नाम सुहाओ, रसना राम को जस गाओ, रसना राम को जस चरण कमल बसाए हृदय, एक स्यों लिवलाओ, एक स्यों लिवलाओ। चरण कमल बसाए हृदय, एक स्यों लिवलाओ।
जोन ना आओ, बहुन जोन ना आओ, साध संगत होए निर्मल, रसना राम को जस गाओ, रसना आन स्वाद विसार सगले, आन स्वाद विसार सगले, भलो नाम सुआओ, भलो नाम सुआओ। जी परान आधार तेरा, तूने थावे थाव, जी परान आधार तेरा, तूने थावे थाव, तूने थावे थाव, सास सास समाने हर हर, नानक सत बल जाओ, रसना राम को जस गाओ, रसना आन स्वाद विसार सगले, आन स्वाद विसार सगले, भलो नाम सुआओ, भलो नाम सुआओ, रसना राम को जस गाओ, रसना राम को जस गाओ, राम को जस गाओ। तो गुरबाणी चए थी, हे मुंहिंजी रसना तू राम जो जस गाए ऐं ॿिया स्वाद छॾे ॾे, आन स्वाद विसार सगले। छो त रसना सां नाम जपण में बि हिकु स्वाद ईंदो आहे। चरण कमल वसाए हृदय, परमात्मा जा चरण कमल हृदय में वसाए, साध संगत होए निर्मल, साध संगत कर त तोखे परमात्मा जे नाम में रस ईंदो। त कंहिं माण्हू खे ज़बान हुजे पर ॻाल्हाए न सघंदो हुजे त बि उनजी ज़बान व्यर्थ न आहे, स्वाद त वठी सघे थो। त गूंगो स्वाद वठी सघे थो पर ॿुधाए नथो सघे। उनखे गुड़ खाराइजे या अहिड़ी का शइ खाराइजे जेका असां न खाधी हुजे, वञे ॿाहिरि वृंदावन में, उतां वृंदावन मां का मिठाई खाई अचे, उहे गूंगो असांखे कीअं ॿुधाए सघंदो? पर उनखे त अनुभव आहे न, उनखे ख़बर आहे कि इन जो स्वादु कहिड़ो आहे।
ठीक तहिड़ीअ तरह भक्ति भी ईअं ई आहे ऐं प्रेम भी। जिन प्रेम कयो आहे उन्हनि खे जेका अनुभूति थी आहे, जेको प्रेम में उन्हनि खे आनंद आयो आहे, उहो ॿुधाए न सघंदा आहिनि, छो त ॿाहिरां कोन आयो आहे न। उहो ॿाहिरां अचे त ॿुधाइणु आसान आहे, उहो भीतर मां आयो आहे। अखर ई न मिलंदा आहिनि ॿुधाइण जे लाइ, मेरे को कुछ हो रहा है। ॾाढा ई चवंदा आहिनि न, पता नहीं क्या हो रहा है। माण्हू बीमारी तक कोन ॿुधाए सघंदा आहिनि, तकलीफ़ ई कोन ॿुधाए सघंदा आहिनि। त प्रेम त अञा सूक्ष्म शइ आहे। मूका स्वादन वत, गूंगे जे स्वाद वांगुरु भगत जो अनुभव हूंदो आहे। उहो अनुभव त कंदो आहे पर ॿुधाए कोन सघंदो आहे। त कल्ह जीअं मूं ॻाल्हि कई कि ॿुधाए न सघंदो आहे, त तर्क शास्त्री सोचींदो आहे कि प्रेम थींदो ई कान्हे, उहा शइ आहे ई कोन जेका ॿुधाए न सघिबी। भगत ॻाल्हाए त सघंदो आहे पर प्रेम जे बारे में ॿुधाए कोन सघंदो आहे। त तर्क शास्त्री ऐं अॼुकल्ह जो पढ़ियल लिखियल माण्हू सम्झंदो आहे कि इहे कोई भक्ति जो रस कोन थींदो आहे, कोई नाम में नशो वशो कोन थींदो आहे। हीअ सभु ईअं ई आहे। ईअं ई वारा बि आहिनि, पर सच में बि अनुभव थींदो आहे भक्तीअ जो, जिन कयो आहे। त हाणे न कनि त न कनि, पर अनुभव त उन्हनि खे थींदो आहे जिन प्रेम कयो आहे। बल्कि फ़ाइदे में उहे विया, भली ॿुधाए न सघिया पर अनुभव कयनि, फ़ाइदे में उहे विया। उन्हनि असली तत्व ॻोल्हे वरितो, भॻवान खे ॻोल्हे वरितो उन्हनि, छो त भॻवान प्रगट ई प्रेम ते थींदो आहे। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना। भगवान शिव थो चए कि अगर प्रेम मिली वियो, प्रेम प्रगट थी वियो त परमात्मा भी प्रगट थी वेंदो। अहंकार सां कोन थींदो प्रगट परमात्मा, अहंकार सां त गुम थी वेंदो। प्रेम प्रगट थींदो त अहंकार खे नष्ट करे ई निकिरंदो आहे। प्रेम अहंकार नष्ट थींदो ई थींदो। मृत्यु आहे उहा हिकु, पर प्रेम जो जनम आहे। प्रेम जो जनम असांजे अहंकार जी मृत्यु। हाणे वो मां बचसि ई कान, पर परमात्मा जो अनुभव विशाल अनुभव थींदो आहे, अनिर्वचनीय, जंहिंजो वर्णन न थी सघे। पर जंहिंजो वर्णन नथो थी सघे उहा ॾाढी वॾी शक्ति अथव। हिन सॼे संसार खे प्रेम वारी शक्ति संभाले वेठी आहे, जोड़े वेठी आहे। हिकु शइ जंहिंमां पैदा थींदी आहे उहा उन सां कनेक्टेड हूंदी आहे, उनजो उन में गुण हूंदो आहे। जीअं हिकिड़ो वृक्ष वण हूंदो आहे त उन वण में तनो बि हूंदो आहे, टहनियूं बि हूंदियूं आहिनि, पत्ता बि हूंदा आहिनि, ऐं गुल बि हूंदा आहिनि, फल बि हूंदा आहिनि। ऐं ऊचाईअ ताईं पतो हुजे त उन ऊचाई वारे पते जो बि कनेक्शन जड़ सां आहे, ऐं हिकु पते जो ॿिए पते सां संबंध आहे। पाण में भली संबंध न हुजे पर हिकु ई मूल मां ॿई निकिता आहिनि। ईअं ई गुल जो ऐं पते जो बि पाण में संबंध आहे, पते जो ऐं फल जो बि पाण में संबंध आहे। तहिड़ीअ तरह असां सभु जीव, मनुष्य, चाहे पेड़ पौधा, हिकु ई शइ मां निकिता आहियूं। इहो वैज्ञानिक बि था चवनि। असां हिकु ई शइ मां सभु निकिता आहियूं, अलॻि अलॻि, पर हिकु रिश्तो त आहे सभिनी में। नज़र भली न अचे, हिकु का कॉमन ॻाल्हि आहे सभिनी में, जेका किथे न किथे जुड़ियल आहे, सभु कनेक्टेड आहियूं। उहो जेको धागो आहे जोड़ण वारो, उहो आहे प्रेम शक्ति।
वैज्ञानिक त हाणे इहो बि था वीचार कनि कि जंहिंखे असां गुरुत्वाकर्षण चऊं था, ग्रेविटी छा चइबो आहे, ग्रेविटी, हा, धरतीअ खे खीचण जी जेका शक्ति आहे उहा किथे धरतीअ जो प्रेम त कान्हे, उहा प्रेम शक्ति त कान्हे जेका जोड़ पंहिंजे तरफ़ खीचे थी, सभिनि खे पंहिंजे समाइण थी चाहे, जीवन खे पाण खां परे नथी थियण ॾियणु चाहे। तारा सितारा पाण में कनेक्टेड आहिनि, उहो सूक्ष्म धागो किथे प्रेम त कान्हे। बिजलीअ में इलेक्ट्रॉन जो जेके ॿ फेस थींदा आहिनि, हिकु न्यूट्रल ऐं हिकु ॿियो, किथे उन्हनि में प्रेम त कान्हे। नंढा नंढा परमाणु, अणु परमाणु पाण में मिली करे तत्व था ठाहिनि, किथे प्रेम शक्ति त कान्हे। इहा आहे त सही, शास्त्र त इहो ई था चवनि, ही सॼो जगत प्रेम सां ई ठहियो आहे, छो त जगत ठहियो आहे परमात्मा मां, ऐं परमात्मा पाण प्रेम स्वरूप आहे। हू कोई स्वार्थी थोड़ी आहे असां वांगुरु कि मिलेगा क्या मेरे को, केरु ॾींदो हुनखे, उनजे अलावा ॿियो आहे केरु, हुनखां मथे ॿियो केरु आहे जंहिंमां उमेद रखंदो, उहो अकेलो ई आहे। एको हम बहुश्याम, उहो हिक मां ॾाढा रूप कयईं त उहो प्रेम जे करे, पोइ त हेॾो ब्रह्मांड विस्तारित थी वियो त प्रेम ॾाढी वॾी शक्ति आहे। उन शक्तिअ खे काश असां महसूसु करे सघूं, प्रगट कयूं, ॿिए खे छॾियो पंहिंजो पाण सां ई असां प्रेम कयूं। एतिरो बि सिखी वठूं असां कि पंहिंजो ध्यानु रखूं। चइबो आहे न, पंहिंजो ध्यानु रखिजां, त उहो इहो ई आहे कि पंहिंजे लाइ समय कढिजां, पंहिंजे लाइ समय कढी पंहिंजो पाण सां प्रेम कजां। ॿियनि खे छॾ, ॿिया त कोन कंदई प्रेम, तूं ई करे वठि पंहिंजो पाण सां। पंहिंजो पाण खां पुछ छा खपई, पोइ का वॾी घुर्ज कोन हूंदी आहे। प्रेम जेके मन में ख़ालीपन आहे न, उनखे वधीक कुझु थोड़ी खपे, उनखे प्रेम खपे। असां सभी जे अंदरि जेको ख़ालीपन आहे न, उहो इन करे आहे कि प्रेम खपे, ॿियो कुझु बि न। पर असांखे चवणु ईंदो कोन्हे, असांखे भाषा ईंदी आहे दुनिया वारी, त असां उहे अखर ई चवंदा आहियूं, मेरे को ड्रेस चाहिए, मेरे को टीवी चाहिए। उन सां ख़ालीपन भरण वारो आहे कान। असांखे हमें प्रेम चाहिए, इहा असांजी घुर्ज आहे भीतर जी, हृदय जी। त जेसिताईं ॿियो ॾे कोई, तेसिताणी असां ख़ुदि पंहिंजो पाण सां प्रेम कयूं। करे ॾिसो, ॿ ठही वञो, जीअं भॻवानु हिक मां हेॾा ठही वियो, तव्हां हिक मां ॿ ठही वञो। पंहिंजो पाण खां पुछो छा खपई, पोइ जवाबु वरी ई ॾियो, पाण ई ॾियो, मूंखे हे खपे। मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, किसे ढूंढ रहा है तू। ॿिए जी शरण में त पोइ वञो प्रेम पाइण लाइ। इहा बि थींदी अथव कला, ख़ुदि सां प्रेम करणु। पंहिंजो पाण खे अगरि तव्हां प्रेम कंदा, पंहिंजो ध्यानु रखंदा, पंहिंजो पाण खे ख़ुशि रखंदा, तॾहिं त ॿिए खे ख़ुशी ॾेई सघंदा। पंहिंजी ख़ुशी विञाए करे, पंहिंजो प्रेम नष्ट करे ॿिए खे ख़ुशि करण छा समझदारी आहे छा? कहिड़ी पोइ ॿिए खे ख़ुशी ॾींदासीं पंहिंजो शोषण कराए करे? असां पहिरीं पंहिंजो पाण खे आनंद ॾियूं, ऐं उन लाइ इहो ई आहे कि भीतर पंहिंजे लाइ समय कढूं, एकांत में वियूं, पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं। असां पंहिंजो बचपन यादि कयूं, असांखे छा छा सुठो लॻंदो आहे, उहो सभु कंदे कंदे अहोभाव सां भरिजी वेंदासीं न जेॾी महिल, त परमात्मा सां जुड़ी ई वेंदासीं। ही भॼन आहे हिकिड़ो, प्रभु प्रेम प्यासिया, बिन प्रेम उदासिया। प्रभु प्रेम प्यासिया,
प्यार कयो तन सां, तो प्यार कयो धन सां, तो कुटुंब सां प्यार कयो, कढी मालिक खे मन मां, तो कुटुंब सां प्यार कयो, कढी मालिक खे मन मां, तो कोन चङो त कयो, तोखे घाटो घोट कयो, प्यार ॾींदे त प्यार मिलंदई, बंदो बंद खलासिया, प्रभु प्रेम प्यासिया। तैंखे श्वास श्वास में सिमर, चाही कल्याण अगर, दास दुनिया भली रुसे, पर राम न रुसे मिठल, दास दुनिया भली रुसे, पर राम न रुसे मिठल, आखिर कम उन्हीअ सां आखिर कम उन्हीअ सां, जो साईं सभा जो प्यार ॾींदे त प्यार मिलंदई, बंदो बंद खलासिया, प्रभु प्रेम प्यासिया, प्रभु प्रेम प्यासिया, बिन प्रेम उदासिया। त प्रेम प्रेम ते परमात्मा प्रगट थे तो, प्रेम भी सार आहे, असांजे भीतर भी प्रेम प्रगट थे त ॿिए खे त न ॿुधाए सघंदासीं, पर पाण खे भी महसूस थे त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ॾाढनि थोड़नि ई माण्हुनि प्रेम कयो आहे भॻवान सां, उन प्रेम ते धरती टिकियल आहे। त गूंगे जो मिसाल थो ॾे देवर्षि नारद, कि गूंगो जेको आहे उहो ॿुधाए कोन सघंदो, स्वाद न ॿुधाए सघंदो, तीअं ई प्रेमी भी ॿुधाए कोन सघंदो। तव्हां अगरि कंहिंसां कॾहिं प्रेम कयो हुजे, पुट सां हलो सम्झो, तव्हां चओ मुंहिंजो त बेटो, मुंहिंजो गुॾो केॾो प्यारो आहे, ऐं ॿी माई छा हुनखे एतिरो वणंदो छा? त उहा त चवंदी अथसि छा हुन में, छा अथसि जो चटेसि पई थी, बार बार थी चए मुंहिंजो बेटो। त छा तव्हां हुनखे सम्झाए सघंदा कि मूंखे छा छा हिन में ख़ासियत आहे, हिन जो नक छा स्पेशल आहे छा ॿियनि खां? कोन ॿुधाए सघंदा। बसि इहा ई ॻाल्हि आहे कि जॾहिं असांखे प्रेम थींदो आहे त असां ॿुधाए न सघंदा आहियूं। मजनू लैला सां प्रेम कयो न, तव्हां केॾी महिल गूगल ते लैला जो फोटो सर्च कयो, मिली वेंदव, जेको हुते टंगियल आहे उन्हनि जे देश में लैला जो भी मजनूअ जो ॿिन्हिनि जा फोटो लॻियल आहिनि।
तव्हांजो प्रेम तां विश्वास उथी वेंदो। पर उहो मजनू पागल, उनजो नालो ई मजनू पइजी वियो। उनखे एॾी वणंदी हुई, उनखे एॾी वणंदी हुई। उतां जो जेको बादशाह हो, उन मजने खे सॾु कराए करे ऐं सुंदर सुंदर स्त्रियूं बीहारे करे चईंसि, तूं हिननि मां कंहिंसां बि प्रेम कर, शादी कर, छॾ लैला खे। त हुन चई हिननि ॿारनि ते हिननि में लैला त आहे ई कान। त हुन बादशाह चयईंसि, लैला खे मूं ॾिठो आहे, तुंहिंजी दीवानगी ॾिसी करे मां उनखे ख़ासि ॾिसणु वियमि, त कुझु अथसि ई कोन हुन में, तोखे छा नज़र आयो आहे हुन में? त मजनू चयसि थो, लैला खे ॾिसण जे लाइ मजनूअ जी अखि खपे, भॻवान खे ॾिसण लाइ भगत जी अखि खपे। त सौंदर्य असांजे अख में हूंदो आहे, प्रेम असांजे अख में। हाणे तव्हांखे मुंहं में छा ॾिसणु आयो जो एॾो प्यारु कयो अथव न? जलेबी भाई पुछंदव क्या देख लिया, क्या है? ना तो ऊंची ऊंची बातें हैं बड़ी बड़ी, ना जलेबी बनती है, ना उलझन होती है, ना ऐसी वाणी होती है कि जो समझ में ही ना आए। किस बात में ऊंचे हैं? तव्हां कौन ॿुधाए सघंदा? कुझु आहे छा ॿुधाइण लाइक़ु आहे छा? प्रसाद हो उहो बि बंदि करायोसीं, छा ॿुधाए सघंदा? तो चइजोसि तू जा, हम नहीं समझा पाएंगे तुझे। वो चवंदव इतनी सरल सरल वाणी चलती है, बिल्कुल ऐसे जैसे बातें चल रही हो, जैसे कचहरी हो रही हो, तो ज्ञान कहाँ है इसमें? त तव्हां सम्झाए सघंदा छा उनखे कि ज्ञान किथे आहे, भक्ति किथे आहे, कम जी शइ छा आहे? कुझु कोन्हे। प्रेम ॿुधाए न सघिबो। असांजो जंहिंसां प्रेम थी वञे उहो असांखे बसि वणंदो आहे, असां ॿिए खे कोन वणाए सघंदासीं। इहा ई स्थिति आहे गूंगे जे गुड़ खाइण जी ऐं न ॿुधाए सघण जी। तव्हां मां घणा ॼणा आहिनि जंहिंखे राति जो चंद्रमा वणंदो आहे? वणंदो अथव? तव्हांखे उनखे अॼुकल्ह जे पढ़ियल लिखियल ॿार खे चई ॾेखारियो कि चंद्रमा कितना सुंदर है, चवंदव हाँ मम्मी ठीक है, चल खाना बनाए, नीचे चल। तव्हां उनखे कोन सम्झाए सघंदा कि छा में सुंदर आहे। जेको तव्हांखे थो सुंदर लॻे तव्हां हुनखे न सम्झाए सघंदा। त प्रेम ईअं आहे। पर हिकु ॻाल्हि आहे, उहो नेक्स्ट श्लोक में अचे थी, ॿुधाए न सघिबो, पर प्रकाश ते क्वापी पात्रे, जेको पात्र आहे, जेको प्रेम में भरिजी वियो आहे न, उहो ॿियनि खां अलॻि नज़र ईंदो। इहा ॻाल्हि आहे। हू ज़बान सां कोन सम्झाए सघंदो, ॿुधाए बि कोन सघंदो, पर छा कॾहिं तव्हांखे ईअं महसूसु थियो आहे कि तव्हां पंहिंजे प्रेमीअ सां मिलो, जंहिंसां प्रेम कंदा हुजो, ओॾी महिल तव्हां बाक़ी टाइम खां वधीक सुंदर थी वेंदा आहियो? मुंहिंजी अख सां ॾिसो, मूंखां चवां थो न, मूंखां पुछो। उहो ई मां हिकदमि सोचियो कि हीअ कीअं वीचारियूं ॿुधाए सघंदियूं, त मां मटे छॾी ॻाल्हि। मूंखां पुछो, मां ईअं ॾिठो आहे कि कोई माण्हू ईअं ई वेठो हो घर में त अलॻि पियो लॻे, ऐं मां जीअं ई वियमि हुनजी शक्ल सुंदर सुठी, उहो माण्हू सुठो थी वियो ॾिसण में न। जॾहिं असां पंहिंजे प्रियतम सां मिलंदा आहियूं त असांजे में अंदरि असांखे ख़बर न पए, पर उन ॾिसण वारे खे नज़र ईंदो कि असांजे भीतर मां प्रेम जो प्रकाश प्रगट थिए पियो थो। इहो असां मनुष्यनि जो नंढड़ो सो अनुभव आहे, पर जेको भॻवान सां प्रेम कंदो आहे न, उहो ॿियनि खां अलॻि ई नज़र ईंदो आहे। इहो देवर्षि नारद थो चए, प्रकाश ते क्वापी पात्रे,
वो जॾहिं योग्य पात्र हूंदो आहे, जंहिंमें छो त उहो प्रकाश छा आहे, उहो परमात्मा आहे। उहो उनजे अंदरां जेको प्रेम प्रगट पियो थो थिए, हिकु हल्की सी रोशनी सम्झो तेज पियो थो उन मां निकिरे, उहो परमात्मा पियो थो निकिरे। त गूंगे वारी स्थिति त आहे, उहो ॿुधाए न सघंदो कि प्रेम छा थींदो आहे, पर ॾिसण वारो अगरि हुजे त ॾिसी वठंदो कि हिन में अलॻि ई हिकु सौम्यता आहे, ही अलॻि ई हिन में सुंदरता आहे, तेज आहे। ऐं बिना मेकअप जे, दादियूं त मेकअप केॾो कंदियूं आहिनि, साड़ी बि महांगी पाईंदियूं आहिनि, त बि नकली माण्हू त चवंदो आहा कितना तेज है, पर असली माण्हू जेको हूंदो, असली दृष्टि रखण वारो, उहो चवंदो छा बकवास आहे, हे नकलीअ खे किरनि पिया था। उहो त शायदि कंहिं संत में बि तेज ॻोल्हे वठंदो, साईं हिरदाराम जहिड़े में तेज ॻोल्हे वठंदो, उहो अखो हुजे त प्रकाश ते क्वापी पात्रे, उहो प्रकाश प्रेम प्रकाश जे रूप में निकिरंदो आहे। अखियुनि मां, अखियुनि सां बि प्रेम प्रगट थींदो आहे, हा न। अखियूं त ॾाढो कुझु ॻाल्हाईंदियूं आहिनि, अखियुनि मां गुस्सो बि निकिरंदो आहे, अखियुनि मां द्वेष बि नज़र ईंदो आहे, अखियुनि मां विरोध बि नज़र ईंदो आहे, असहमति ऐं प्रेम बि। त अखियुनि मां उनजे जेको प्रेमी प्रेम सां भरियल हूंदो आहे न, उनजे अखियुनि मां बि प्रेम छलकंदो, उनजे ॻाल्हाइण सां प्रेम छलकंदो, उनजे रोम रोम मां प्रेम जो आभास प्रकाश निकिरंदो। देवर्षि नारद थो चए, त थोरी देरि जे लाइ मूंसां प्रेम कयो, मां ॿुधाए सघांव थो कि तव्हां फोटो खींचो, ॾिसो हीअ भाभी केॾी सुठी थी लॻे। ये इशारों की गलत फहमियाँ थी, आपने नजरें झुकाई, हमने हामी समझ ली। मोहब्बत खां डिॼनि जेके, उन्हनि माण्हुनि खे छा चइजे। त अच्छा लो मूंसां प्रेम कोन अथव तव्हांजो, जंहिंसां हुजेव न त उनखां पुछिजो मैं कैसी लग रही हूँ। हो चवंदव चंड त मूं घणेई ॾिठा, घोट खे चवंदा, ॿियो कंहिंखे चवंदा, चंड त मूं घणेई ॾिठा, पर तो जहिड़ी चांदनी कोन ॾिठी। चांदनी, चांड्रोकी, असली अखर अथव चांड्रोकी, चांदनीअ खे सिंधीअ में चवणो हुजे त चांड्रोकी। त हाणे ठीकु आहे भाई, मां त हिते सत्संग खे विराम थो ॾियां, तव्हां साथ नथा ॾियो, तव्हां प्रेम प्रगट करण ई नथा ॾियो, त तव्हां छा था चाहियो, बसि प्रेम जूं ॻाल्हियूं कयूं, प्रेम प्रगट न थिए छा। त हिन करे उहो उनजी ग़लती कान्हे, आहे छा उनजी ग़लती। तव्हां जेके भावना मन में रखंदा हुनजे प्रति, ओड़ा ई त नज़र ईंदा न। मां चयो जंहिंसां प्रेम कंदा हुजो, त मां त पुछंदो आहियां कि भाई एतिरी सुंदर सच में आई या मूंखे ॾिसी करे थी वई आहीं। मज़ाक में मां चवंदो आहियां कि सच में एतिरी सुंदर भाभी तूं आई या मूंखे ॾिसी थी वई आहे वेठे वेठे। त हलो हिते सत्संग खे विराम था ॾियूं। भॻवान करे तव्हां मां प्रेम प्रगट थिए, धन जो मोह छुटे, संसार जी तारीफ़ बारीफ़ ख़तम थी वञे ऐं भीतर मां प्रेम प्रगट थिए। बोल देवर्षि नारद महात्मा की जय।